अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? दोस्तों, थोरो सोचो त असां वटि ॾोकड़ यानी पैसा छो आहिनि। हिकु अहिड़ी दुनिया जो सोचो जिते ॾोकड़ यानी पैसा न हुजनि, उहा दुनिया ॾाढी पेचीदा थी पवंदी। मिसाल तौर, तव्हां हिकु पिज़्ज़ा ख़रीदणु चाहियो था। तव्हां पिज़्ज़ा हट ते वेंदा ऐं हिकिड़ो पिज़्ज़ा घुरंदा, पर यादि रहे त तव्हां वटि पैसा न आहिनि। पोइ तव्हां पिज़्ज़ा ठाहींदड़ खे कीअं मुतमइन कंदा त हू तव्हांखे इहो ॾे? ईअं वरी तव्हां वांगुरु पिज़्ज़ा ठाहींदड़ जूं बि ज़रूरतूं हूंदियूं ऐं उनखे बि शयूं खपनि। तंहिं करे पिज़्ज़ा ठाहींदड़ ज़ाइकेदार कंहिं ॿी शइ जी एवज़ हिकु संबोसो तव्हांखे ॾियण लाइ तयारु हूंदो, पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ी का बि शइ न आहे जेका पिज़्ज़ा ठाहींदड़ खे घुर्जे थी, त पोइ तव्हां पिज़्ज़ा न वठी सघंदा। तव्हांखे मायूसी थींदी। हाणे इन मामले ते पिज़्ज़ा ठाहींदड़ जे नुक़्ते नज़र सां सोचो। पिज़्ज़ा ठाहींदड़ खे अटे ऐं टमाटनि ऐं पनीर जी ज़रूरत हूंदी आहे त जीअं हू उनखे ठाहे सघे। पर बिना ॾोकड़नि वारी दुनिया में पिज़्ज़ा ठाहींदड़ हिकु आबादगार खे कीअं माइल कंदो त खेसि अटो ऐं टमाटा ऐं पनीर ॾिए जेकी खेसि घुर्जनि था। पोइ उन्हनि सभिनी शयुनि जे एवज़ खेसि पिज़्ज़ा आछे सघे थो, पर आबादगार खे पिज़्ज़ा खपनि ई नथा, भली पोइ उहे केॾा बि ज़ाइकेदार छो न हुजनि। इहो ई सबबु आहे जो असां ॾोकड़ ईजाद कया। हा, असां उन्हनि खे ईजाद कयो। उहे आसमान मां कोन किरिया आहिनि ऐं इहे बाग़नि में बि न फुटंदा आहिनि। असां हज़ारे साल अॻु फ़ैसिलो कयो त धातुअ जे टुकरनि याने सोन, पितल, टामे, जिस्त वग़ैरह जो हिकु मख़सूस मुल्ह हूंदो ऐं धातुअ जे इन्हनि ज़रनि याने सिकनि सां असांखे जेको कुझु घुर्जे उन्हनि सभिनी शयुनि जी मटा सटा करे सघूं था। अॼु ॾोकड़ कागज़ या प्लास्टिक थी सघनि था या वरी इलेक्ट्रॉनिक बि, पर ॾोकड़नि जे बारे में अहम ॻाल्हि इहा आहे त इहे अहिड़ी शइ आहिनि जिन जे मुल्ह ते असां सभु मुतफ़िक़ आहियूं। तंहिं करे उन्हनि ॾोकड़नि जी जेके शयूं असीं चाहियूं था तिन सां मटा सटा करे सघूं था। पिज़्ज़ा ठाहींदड़ हिकु पिज़्ज़ा ॾियण जे एवज़ तव्हां खां पैसा वठी ख़ुशि थिए थो, छाकाणि त हू ॼाणे थो त आबादगार शयुनि लाइ पैसा घुरंदो ऐं आबादगार ॼाणे थो त हू ॾोकड़नि खे इस्तेमालु करे घुर्बल शयूं ख़रीद कंदो, जहिड़ो कणिक ऐं भाण वग़ैरह। असां जेके शयूं ईजाद कयूं आहिनि उन्हनि में ॾोकड़ सभ खां वधीक हैरान कंदड़ आहिनि। तोणे जो कंहिंखे बि उन ज़हीन ईजाद कंदड़ जे नाले जी ख़बर न आहे जंहिं ॾोकड़ ईजाद कया।